पप्पा पप्पा मूंखे मोबाइल खपे। बी मोबाइल तोखे 3 साल भी न थिया आहिनि मोबाइल वठी करे एतिरे में बी खपई। पप्पा मोबाइल जाम हैंग थी थिए पप्पा, ऐं बटन बि जोर सां दबाइण त मन धरती में ई कसम पप्पा, ऐं आवाज बि जाम घटि थी आहे। तूं न हिन मोबाइल लाइ ईअं ई पियो रहे। बेस्ट मोबाइल आहे, मस्त फंक्शन आहिनि, किथे बि न मिलंदा ये फंक्शन है, कहिड़ी बि मोबाइल न खणो सब फेल आहिनि, ये खपे ये खपे। पप्पा यार हाणे सभिनी मोबाइल में नवां नवां फंक्शन अची आहिनि, मुंहिंजे सभिनी दोस्तनि मोबाइल चेंज कई आहे, हर 6 महीने मोबाइल चेंज कंदा आहिनि। पप्पा हा त दोस्त मटे छॾ भली, हिन मोबाइल मटण जी कहिड़ी ज़रूरत आहे। पप्पा यार मूंखे आईफोन वठी ॾियो न पप्पा प्लीज पप्पा। न न मां न वठी ॾींदुमि बि, खपई त इहा मोबाइल विकिण, जेके पैसा मिलनि उन मां खपई, जेको आईफोन खपई जेको खपे हुन मां वठी आ वञी करे। पप्पा विकण में मिलंदा ई ख़ाली 3000 मूंखे, ऐं बाक़ी आईफोन 35,000 आहे। 35,000 मोबाइल, तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे पप्पा यार। उहो त वन टाइम इन्वेस्टमेंट आहे न, उहो त ख़ाली करणी पवंदी न हिकु दफ़ो। हे वठि गण, हिनखे तूं इन्वेस्टमेंट थो चई, वन टाइम इन्वेस्टमेंट। तोखे इन्वेस्टमेंट ख़बर आहे छा थींदी आहे? माण्हू उहो ई 35,000 व्याज ते चाढ़ींदा आहिनि, साल जो 3.5 व्याज खाईंदा आहिनि। हे बेवकूफ़ ॻाल्हियूं बंदि कर, सम्झी न। अहिड़ो हिन मोबाइल में छा आहे, तोखे मोबाइल खपे 35,000 वारी? पप्पा आईफोन में जाम फास्ट आहे, ख़बर अथव? सम्झो नॉर्मल मोबाइल में न एप्लीकेशन खुलण में 4 सेकंड था लॻनि, सेम एप्लीकेशन आईफोन में 20 सेकंड में खुलंदो आहे। जेके उहो 2 सेकंड तूं बचाईंदे केॾे कंदे उहे? न न तूं एॾो दिमाग़ लॻायो आहे, तूं उहे 4 सेकंड या 2 सेकंड ते बचाए वठंदे, त माना कुछ त यूज़ कंदो न 2 सेकंड उहे तोखे खपंदा हूंदे अर्जेंट में, तॾहिं तूं 35,000 ख़र्च थो करे उहे 2 सेकंडनि लाइ। पप्पा आईफोन में न क्लियरिटी भी जाम आहे, जेके असांजी टीवी जी क्लियरिटी आहे न सेम वो आईफोन में भी हलंदी आहे। हा त जॾहिं चए थो क्लियरिटी टीवी आई आहे हिन जी सेम आहे, त घर वेही टीवी ॾिस न तूं। हा त पप्पा घर में सॼो ॾींहुं न आहियां न पप्पा, कॾहिं ॿाहिरि वाहिरि आहियां, सम्झो ट्रेन में ट्रेवल थो कयां त हुते खपंदी आहे न पप्पा। त माना टीवी ॾिसण एॾी ज़रूरी आहे तुंहिंजे लाइ कि तूं ॿाहिरि बि निकिरे ऐं टीवी बि ॾिसे ॿाहिरि? पप्पा पहले आईफोन न वठी दो, ॿी काई मोबाइल तो वठी दो पप्पा, ये सफ़ा ख़राब थी गया है, बटन भी टूटी पे हैं। पप्पा ये ॾिसो ये साइड या बटन ॾिसो की टूटी पे हैं, सफ़ा बटन ही टूटी पे हैं। ॾिसो ॾे ॿ मिंट मोबाइल ॾे ॾिसां ॿ मिंट ॾे। हे लॉक वरी हुन लॻाए थी तूं? हाँ सीबीआई जी इंफॉर्मेशन पई थी हिन में, लॉक लॻाए थी जेको तूं? पासवर्ड ॿुधाए। पप्पा अंदरां थोड़ी ख़राब आहे पप्पा, ॿाहिरां टुटल आहे, हुन लाइ अंदरां पासवर्ड छा कंदा असां? अरे भाई तूं ॿुधाए न पासवर्ड, असांखे बि त ख़बर पए न कहिड़ा कहिड़ा फंक्शन आहिनि तुंहिंजे मोबाइल में, असां बि त ॾिसूं। पर पप्पा पासवर्ड जी ज़रूरत ई न आहे, ॿाहिरां सॼो आहे न टुटल। अरे भाई तूं मूंखे मोबाइल जो पासवर्ड त ॿुधाए, मां पाणे ॾिसां थो फंक्शन आहे, मूंखे न सम्झ में आयो त मोबाइल वठी थो ॾियां, मां आईफोन खपई न आईफोन। पप्पा यार तव्हां मूंखे हर दफ़ो ई अटकाए छॾींदा आहियो।